मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत जान की दुआ पंजे औलाद लाए कबूल आहे रसूलुल्लाह जी उम्मत जान की दुआ भी पंजे औलाद लाए कबूल आहे सही मलक हुयो सदिक रफीक सदिक तू पंजी मां का दुआ घुराए तो ॾिस सुभान अल्लाह तू भजंदे तावीज़न वारे वनी फारू कढाए दे तू भजंदे भोपन वट उबदा सुबदा इल्म तोखे हणदा अया भी पंजो परायो जिन तोखे बचाईंदा तो अमर का मुंह मोड़ियो तो अमर जी खिदमत कर तो जो पीर भी अम्मा है तो जो उस्ताद भी अम्मा ही है हज़रत किबला महबूब मुर्शिद मुसल्ले घणी सरकार रहमतुल्लाहि तआला अलैहि इरशाद फरमाइंदा जे कदह को माण्हू पूरी दुनिया जे वलियन जो पिटियल हुजे पर जे अमड़ दुआ कंदेस तो हू साओ थी वींदो पर जे अमड़ जो पिटियल आहे दुनिया जा वली में गॾजन त भी उनके साओ कोन करे सके सुभान अल्लाह हा बुझाते नहीं हा ईमान आ रमञंदा नबी सहाबा इकराम के दौर में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दौर में अची करे अर्ज कयो वयो तबिनी जहानन जा सरदार फिलानो असाबी सबूर वहां जो बीमार पोया पसा हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने तुझी इयादत कराए करे आया तबियत ॾिसी आया बाद में अहवाल मिलो त हाणे हुनजा पोया पसा हुजूर पुर नूर अलैहिस्सलाम जन हजरत सैयदना व मुर्शिदना शहरशाह विलायत मौलाए कायनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम सैयदना व मुर्शिदना सलमान फारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु मुअज्जनी मुस्तफा हजरत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु जिनके हुकुम फरमायो अवां वञो ऐं उन पंहिंजे साथीअ खे कलमे जी तलकीन कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो टई असहाबी सगोरा कलमे जी तलकीन जे लाए उन असहाबी वट पहुता शिद्दत जी तकलीफ़ ही सकरात हली रही हिनन कलमे जो विरद कयो लेकिन कलमो ज़ुबान ते न पियो हले बार बार कोशिश कई वई कलमो ज़ुबान ते न पियो हले बार बार कोशिश कई वई कलमो ज़ुबान ते न हलियो हजरत मुश्किल कुशा करमल्लाहु वजहुल करीम जिन इरशाद फरमायो तो जल्दी महबूब अलैहिस्सलाम के दरबार में पहुंचे ऐं हवाल पेश कजे इं न थे तो असां कोशिश कंदा ही रहूं ऐं हू कलमो न पढ़ी सके इंतकाल करे वने जिन तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मोकिलियो त कलमो पढ़ायो असां कलमो पढ़ाईंदासीं तंहिंजे करे उन मालिकनि खे इतलात कयूं त सूरत हाल छा आहे जल्दी पहुता इतला कयूं कि बिला हाल ही आहे जो असां तलकीन कयूं था लेकिन कलमो हुनजे ज़ुबान ते नथो हली सघे पाण करीम अलैहिस्सलाम जन इरशाद फरमाया तुंहिंजी मां जेरी आहे सुभान अल्लाह सही अमड़ मुंहिंजी जेरी आहे पाण फरमायूं त उन्हीं सां असां ॻाल्हाईंदासीं अमड़ जीजल सां ॻाल्हाइण थियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद फरमायो त तूं हिनजी माउ आहे छा ज़िंदगी में हिन करे तोखे तंग त कोन कयो हो अर्ज़ कर लॻी त साईं मूंखे ॾाढो तंग कयो हो जॾहिं अञा ईमान न आंदो उन खां पहिरियां हिन मूंखे ॾाढो तंग कयो
पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो तू इन्हीं के माफ कर। अर्ज कर लगी तो बिन जहान जा सरदार दुनिया सां तो कूड़ हणी सघां थी, लेकिन अवां खां मुझे दिल जो हाल पुछो तो कोन्हे। मां चवां माफ़ कयम ऐं दिल त पासे ई कान थी, ऐं मतां मां मुनाफ़िकन में न शामिल थी वञा, मतां अल्लाह जो कलाम मुझे खिलाफ न नाज़िल थी पवे, मतां रब ॾमिरजी न पवे तो कूड़ हयो त माफ़ कयम जॾहिं त तुंहिंजी दिल माफ़ करे ई कान थी। मुंहिंजा सोना मां बेवस आहियां, हिन मूंखे एतिरो रंजायो हो, एतिरो ॾुखायो हो जो दिल नथी पासे जो मां हिनखे माफ़ कयां। हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलाम ने फरमायो ॾिस तो मुंहिंजी माउ आहे, माउ जी दिल केतिरी नरम थींदी आहे, ऐं मां हिनजो नबी आहियां, नबी बि माउ खां वधीक मेहरबान आहे, माउ खां वधीक मेहरबान नबी आहे। सो तूं जॾहिं माफ़ कंदी त कलमो ज़ुबान ते हलंदो। अर्ज़ कई सही अयां दिल नथी पासे, पाण करीम अलैहिस्सलाम ने ख़ुशख़बरियूं ॾिनियूं तोखे जन्नत ॾियारींदुसि, तोखे बख़्शिशूं वठी ॾींदुसि, तुंहिंजी सिफारिश कंदुसि। क़िबला सभु ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर पुराणा तड़का दिल तां नथा विसरनि। जॾहिं मूंखे हकलूं कंदो हो, दड़का ॾींदो हो, किलींदो हो, क़िबला में रहड़ियूं अयां जान ते लॻियूं पियूं आहिनि, अयां उहे रहड़ियूं न मेटियूं आहिनि, अयां दिल मुतमइन नथी थिए। मां कीअं हिनखे बख़्श कयां, कीअं माफ़ कयां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन इरशाद फरमायो बस सहाबी हाजिर क़िबला पाण फरमा काठियूं गॾु कयो, काठियूं गॾु थिया। माउ ॾिसे पई, मां पुछो साईं छा मसालो थियो, यकदम कलाम जो रुख बदिलजी वियो, मौज़ू मटिजी वियो, काठियूं थियूं गॾु थियनि छो? पाण फरमाइनि काठियुनि खे बाहि ॾिनोसि। साईं छो था बाहि ॾियो? फरमायो इन्ही जे लाइ जो तुंहिंजो पुट खे त कलमो हाणे नसीब नथो थिए, ऐं हू मरंदो त जहन्नम में वेंदो, क़यामत में तूं ॾिसीसि सड़ंदे, तंहिंजे करे भलो आहे त तूं दुनिया में अखियुनि सां ॾिस त तुंहिंजो पुट कीअं थो सड़े। तुंहिंजे पुट खे इन बाहि जे अंदरि उछलाईंदो जो तूं अखियुनि सां ॾिस त तुंहिंजो पुट कीअं थो सड़े। अमर जी जलाल कयो त क़िबला मुंहिंजो बच्चो, पाण फरमाए थो हा तुंहिंजो बच्चो। अर्ज़ कई त क़िबला मुंहिंजो बच्चो मुंहिंजे अखियुनि जे आॾो बाहि में सड़े, मां कीअं बर्दाश्त कजसि। फरमाए त पोइ क़यामत जी बाहि त हिन खां घणी सख़्त आहे, उहा तूं कीअं बर्दाश्त कंदीअं जे हितां जी बाहि नथी बर्दाश्त करीं। अर्ज़ कई त क़िबला पंहिंजा हथ रोकियो, साहिबनि खे मोटायो, मुंहिंजा दिल जा फट लही विया, दिल नरम थी वई आहे। मूं पंहिंजे बच्चे खे क़यामत ताईं सभु कुझु बख़्श करे छॾियो आहे, बख़्श करे छॾियो आहे, बख़्श करे छॾियो आहे। रसूल करीम अलैहिस्सलाम मुश्किल कुशा खे फरमाया त अली विख वठा, जल्दी पहुच, वञी करे कलमे जी तलकीन कर। मुश्किल कुशा डोड़ंदो वञे, दरवाज़े जे ॿाहिरां कलमे जो नलकारो कननि सां ॿुधी रहियो आहे, सहाबी कलमो ज़ोर सां पढ़ी रहियो आहे। कलमो पढ़ंदो पढ़ंदो मुंहिंजो इंतकाल थियो, वञी अल्लाह सां मुलाक़ात कई। ओ नौजवान ओ पंहिंजी माउ जी दिल खे राज़ी कर, मथां मरण वक़्तु कलमो नसीब न थियई। मथां मरण वक़्तु को कलमो नसीब न थियई। पंहिंजी जीजल खे राज़ी करे वठ, पंहिंजी अम्मा खे राज़ी करे वठ, पंहिंजूं अरदायूं अॼु बख़्श कराए वठ, पंहिंजो नाला कंहिंजी माफ़ी वठ। ओ जॾहिं तो अंकल पे कया, तुंहिंजा अंकल तुंहिंजी माउ पे बर्दाश्त कया, तो लाड कोड पे कया, मां तुंहिंजी माउ जीजल अंकल पे बर्दाश्त कया। अल्लाह जल्ल जलालहू इरशाद फरमायो
इम्मा यबलुगन इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा जदह तुंहिंजे साम्हूं तुंहिंजे माउ ऐं पीउ या कंहिं बि हिकिड़े जो पोढ़ाइपो ऐं वॾी उमिरि अची वञे उन्हनि खे तूं पोढ़ो ॾिसी फला तक़ुल लहुमा उफ़ पोइ पंहिंजी माउ या अबे खे उफ़ न चइजे वक़ुल लहुमा क़ौलन करीमा ऐं पंहिंजी जीजल माउ ऐं पीउ सां ॻाल्हाइजे त नरमीअ सां ॻाल्हाइजे दड़को न ॾिजांइ जॾहिं तूं नंढो हुए बार बार पे सड़की अम्मा अम्मा त अम्मा बाबा बार बार जीअं चवाएं बच्चा जीअं चवाएं पुट हाज़िर बच्चा अम्मा तोखे सॾ करे अबो सॾ करे त जीअं चओ नाराज़गी जो इज़हार न कर पंहिंजे दोस्तनि सां दोस्ती निभाइण जे लाइ अम्मा खे नाराज़ कयो थो वञे यारनि जे यारीअ खे निभाइण जे लाइ पीउ खे नाराज़ करे थो वञे छा इन यारनि सां यारी ऐं दोस्तनि सां दोस्ती जे करे तुंहिंजी का क़बर छुटंदी छा तूं हमेशह इन दोस्तनि सां ज़िंदा रहंदे छा इहे यार तोसां हमेशह निभाईंदा कहिड़ी तो वटि गारंटी सर्टिफिकेट आहे पर अल्लाह ऐं उन्हीं जो रसूल अलैहि सलाम तोखे सर्टिफिकेट थो ॾिए त हुमा जन्नत